नाज़रीन, झंडो मरीवे जो कलर शाख स्टाफ ते मरूम मिट्टू मीरजत जी याद में थींदड़ पहिरियों टे बॉल टूर्नामेंट 8 टीमुनि में थी गुज़रियो, जंहिं विच में मुक़ाबले खां पोइ मलंग स्पोर्ट्स जी टीम फाइनल मैच खटी नाऊं करे वरिती ऐं फतेह टीम जे कप्तान खे इनाम विनर ट्रॉफी पिणु ॾिनी वई। ॿिए पासे मैन ऑफ दी मैच सावल जगदाल ऐं मैन ऑफ दी सीरीज़ उस्ताद शाहजहान मीरजत खे करार ॾिनो वियो। उन ई मौक़े ते टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़र उस्ताद शाहजहान मीरजत चयो त मुंहिंजी कोशिशि आहे त कलर शाख समेत समूरे तइलके झंडे मरी जे नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई कजे ऐं हिन इलाइक़े में बहितरीनु टैलेंट रखंदड़ नौजवान मौजूदु आहिनि, पर बहिराड़ी में क्रिकेट ग्राउंड न हुजण करे हू अॻियां नथा निकिरी सघनि। सिंधो वधीक चवणो हो त मूं पंहिंजे वसार इलाइक़े जे मौजूदनि जी मदद सां टूर्नामेंट करायो आहे, जंहिंमें नौजवाननि बहितरीनु फ़न जो मुज़ाहिरो पिणु कयो। हिननि चयो त अॻो इलाइक़े जे सियासी अॻवाननि तोड़े ज़िले इंतिज़ामिया खे घुर्जे त झंडो मरी तइलके जे नौजवाननि खे सिहतमंद सरगर्मियुनि लाइ ग्राउंड ॾिनो वञे त जीअं नौजवान अॻियां निकिरी मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि।